मुलाकात थी ना ते हिते आ इतनी सॼी रिपोर्ट पक्की रिपोर्ट मिली आहे मूंखे सुबुह खां वठी मुल्क त घुमायो थी भई हिते न हिते आ हिते न हिते आ हले वरी चईं थो हीअ जाइ बि न आहे हीअ जाइ बि न आहे यादि कर वरी इहे ई आहे तूं हल हा अल्लाह आहे बि अल्लाह ओ अल्लाह जे नाले वाह ॾे अल्लाह ओ अल्लाह वधायो वाह मौला वधावे बचा ओ बादरे खे मंडड़े खे जरड़े खे कुझु ॾे वाह अल्लाह वधाई थी पुट हे हे जाइ आहे न बक न इहे ई थी हा साईं अल्लाह जे नाले अबा ख़ैर बा एको घर में बाबा अब्बा टुंडन मंडन के खैरात दे पुट अबा जडन के अंधन के खैरात रे बा ॾे बंदा जाग अबा अल्लाह अल्लाह अब्बा टुंडन मंडन के ॾिसो इहो अल्लाह इहो ई पक घर वारी बि चङी तरह ॾिसो अल्लाह जे नाले अबा ख़ैर ॾे बा गंज गंज फोटो ॾिसो वरी बि चङी तरह बोलो ना बा मोला वधाए दी सही अल्लाह वधाए दी जी आबा पूरो 100 रुपयो अथव 50 हिन फ़क़ीर खे ॾे हा हा 50 तूं खण हा हा बाक़ी दुआ मूंखे अहिड़ी ठोके कयो हा मुंहिंजे मथां न केस उहे हा। केस जीअं ख़तमु थी वञनि इहो ई आहे पग पाणे केस जी ॻाल्हि थो करे अहिड़ा था केस ख़तमु कयोई अहिड़ा था केस ख़तमु कयोई मुंहिंजो मतिलबु आहे अहिड़ी था दुआ कयोई जो सॼी उमिरि पियो आज़ादी सां दुआयूं कंदे हिकिड़ो मिंट आबा चवंदा हेॾे निकिरी अचे त दुआ कयूं हा थोरो हेॾे आहे चवंदा नालो ॿुधाए न पोइ नालो वठी दुआ घुरबी आहे तव्हांजो नालो खीरो 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 आहे मस्त अल्लाह तोखे आबाद कंदो मौला तोखे ख़ुशि कंदो खीरो खीरो बुरड़ो तूं आहे सॼी उमिरि हेॾे काल हेॾे वठेसि हेॾे ॻाल्हि त ॿुधो तुंहिंजे करे असां मुल्क टुकिया आहिनि एतिरो त असां ज़लील थिया आहियूं फ़क़ीर थियासीं अलाए छा थियासीं लेडीज़ थियासीं उहे थियासीं तूं हथु न पियो अचे अॼु वञी हिन जेको कमु कयो आहे न मूंखे दिलि ठारे छॾे पक्की रिपोर्ट हुई मूंखे पक्की 1.5 लख रुपयो इनाम अथसि उहो बि असांजो हा ऐं जेके हिन मस्तियूं कयूं मौज कयूं उहे बि ख़तमु हाणे ॿुधाए चापर हेठि आहिनि की न मथे आहिनि हेठि थी यादि हाणे कुझु ॻाल्हि ॿुधो तव्हां ॿिन्ही खे 2-2 लख रुपया ॾींदो मुंहिंजे हथ न इहा ई त सिंध पुलिस जी भुल आहे रिश्वत जी हिन महिल ताईं जेको तूं आज़ादु घुमियो आहे तूं हिन पैसनि जे करे घुमियो आहे हाणे असां कसम खयो आहे त सिंध पुलिस कंहिंखे माफ़ न कंदी जॾहिं असां माफ़ न कंदासीं त तोखे केरु माफ़ कंदो ख़ुदा तोखे माफ़ करे त करे थो सघे लेकिन सिंध पुलिस तोखे माफ़ न कंदी हलो हाणे समझदारी वारी ॻाल्हि कई अथई पाणे चए थो जेल में हलूं हा ॾे चोरी कई तोड़े उहे त सभु जेल में पुछंदासीं ऊंधो टंगींदासीं मलंदासीं जॾहिं फटका लॻंदा सटका लॻंदा कुटका लॻंदा चोरियूं बि पकड़ींदियूं खून बि ज़ाहिर थींदा डकैतियूं ज़ाहिर थींदियूं सभु चोरी जो माल निकिरंदो अब ॾे ख़बर घणा ॾींहं मस्तियूं कयूं आहे छा सम्झे पियो त तोखे कोई न ॻोल्हे सघंदो हाणे ॿुधाए थो घणी मज़ाक थी वई घणी मश्करी थी वई ॾे मैसेज माण्हुनि खे त सिंध पुलिस अगरि पंहिंजी सचाई ते छा थी करे सघे उहो हाणे तव्हां सचाई कयो न अलाह करे सिंध पुलिस जा ऑफिसर सभु तव्हां जहिड़ा थियल त माण्हू हे त ॾोह ई कोई न करे ॿुधाए न हाणे सॼा कम पुलिस कंदी आहे मां सच ॻाल्हायां थो त न वणंदुमि न वरी ईअं न क़ुर ॾोहारनि सां पुलिस ॿधल आहे ख़बर अथव तव्हांजो जेको वॾो साहिबु आहे न हिसो वठंदो आहे बराल जेको हाणे असां कमु कयो आहे कीअं कयो आहे तव्हां जेको वॾा मूंखे बिगड़ियल लॻो था 2 लख वठो छॾियो पैसनि जो त नालो ई न खणण त मुंडी हिते ई कपे छॾींदोमांइ कार गिफ्ट कंदोमांइ कार फिराई कंदोमांइ हलो पोइ वरी फुल फिराई कंदोमांइ वठी हलेसि घणा ॾींहं मस्तियूं कई अथई अदा ॿाहिरि दोस्तो ॻाल्हि ॿुधो सभु पुलिस हिकु जहिड़ी न आहे सिंध पुलिस असांजी घटि न आहे पर छा कयो गुरबत मोह खे माण्हुनि खे अहिड़ो मारे छॾियो आहे हर को मजबूर थी पियो आहे खाइण पीअण ते बराल अगरि सिंध पुलिस मस्ती में अची वञे पंहिंजे जोश में सचाई में अची वञे त अहिड़ा रूपेश हे जेके आहिनि कमरनि में बंदि त छा किथे बि कमरनि में हूंदा बि सिंध पुलिस में कढी छिके ईंदी ऐं सचाई ते पवे न पवे त पोइ हथु ॾेई करे 5 रुपया चलो साईं भॼी वियो
काॾे उतां जॾहिं चेल भञी छॾे हाणे 2 लख रुपया ॾे पियो उहे वठो मां भलो न मिलंदो टिल्लू वारे होटल ते वियो हूंदो अचो 10 महीना तयारु ॻोल्हियोसीं बसि लभियो हुयो असां चऊं पिया हाणे माना मां एसपी सिंधुमि तूं अलाए छा थींदे अरे सभु टिल्लू वारे होटल ते वियो हा हलो के छॾियो तोखे न हाणे छा थो पाए हाणे न पाए पकड़ी थी वियो आहे हाणे कहिड़े कम जी मुचा ॻाल्हि ॿुधो वीडियो सॼो विझायो अथव हल हा कम साईं अस्सलाम वालेकुम साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम ख़ुशि आहियो ख़ैर ख़ैर अलहमदुलिल्लाह इहा ॻाल्हि ॿुध हा। इमरान खे चओ मां फेसबुक ते पेज ठाहियो आहे हिनखे फॉलो त करनि न अच्छा हा वञी चवंदो मां अॻ में खिलजे आहियां अॻ में खिलां हा न खिलंदे त पोइ खिलण वारो कमु बटंदो रोईंदे त पोइ अस्सलाम वालेकुम माता त इहा आहे मुंहिंजो पहिरीं प्यारो दोस्त आहे शबीर एंडड़ साहब हिन जो फेसबुक ते पेज आहे तमामु बहितरीनु वीडियो पिया अथसि हुनखे लाइक ऐं फॉलो ज़रूरु कजो यूट्यूब ते बि गॾु हूंदा हथ हुआसीं ॿधां हा दोस्त आहे मुंहिंजो पार्टनर आहे हिन जी वधि में वधि पारत अथव